नाज़िर टनो मोहम्मद खान शहर जे मसरूफ़ रोड जी तामीर में मुबैना करप्शन ते पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट खिलाफ वापारियन दुकानदारन समेत सियासी समाजी अगवानन एहतजाज कंदे रोड जी नई सिर तामीर कराइण जो मुतालबो कयो आहे। और हवाई से पेश है टने मोहम्मद खान में न्याज कासकेली जी रिपोर्ट। टंडो मोहम्मद खान शहर समेत समूरे जिले में पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते मुबैना करप्शन जा अहिड़ा त सुनहरी रिकॉर्ड कायम कया आहिनि जंहिंसां हितां जी अवाम जूं रीहूं निकिरी वयूं आहिनि। मगर अफ़सोस त इहे दाहूं कुकूं वस वारनि जे कननि ताईं पहुचण खां पोइ बि बेमक़सद थियो मोटियो थियूं अचनि। उहो ई कारण आहे त शहर जी मुख्य शाहरा अहिड़ो त ख़राब अशर ठहिण खां पोइ थियो आहे जो रोड ते हलण ई मुश्किल थियो पवे। टंडो मोहम्मद खान जे शहरनि पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते समेत चूंडियल नुमाइंदनि खे हिन सूरतहाल जो ज़िम्मेवार करार ॾींदे चयो, रस्ता आहिनि उहे नथा ठहिया थियनि हिननि खां। हिकु ॾींहुं हिते रुॻो एहतिजाज कयो, थोरो रुॻो जेके माण्हू हिते किरिया पिया हिन जे लाइ असां कुर्सी रखी रोड थोरी देरि लाइ बंदि कयो। एस एच ओ आयो चई असां तव्हां ते एफ आई आर थो कटियां। भई एफ आई आर तूं हिननि ते कट, रोड जिन रोड ठाहियो आहे, जिन रोड जो बेड़ो ॿोड़ियो आहे उन्हनि ते नथो कटी। तूं ग़रीब असां दुकानदारनि ते एफ आई आर कटी पियो, सुठी ॻाल्हि कोन्हे को। तूं कट उन्हनि ते कट, असांखे छो थो कटे? बराए महिरबानी तव्हां ॾिसोसीं, मेनू खुलिया पिया ईंदा, रोड हादसा पिया थियनि। तो DC साहब के अपील कंदसि त महिरबानी करे इन्हनि माण्हुनि जो जेके ठेकेदार आहिनि इन्हनि ते को एक्शन खयो वञे जिन्हनि इहो ग़लति क़िस्म जो कमु कयो आहे, अवाम खे मुसलसल अज़ियत में विझी छॾियो आहे। हालांकि हीउ शहर जो मारूफ़ तरीन ऐं मसरूफ़ तरीन रोड आहे। हर MP MNA हर पंहिंजो हिते ज़िम्मेवार माण्हू हिन रोड तां लंघंदो आहे। SP साहब बि रोज़ाना हितां लंघंदो आहे ऐं DC साहब बि हितां ई लंघंदो आहे, ॿिया माण्हू बि हितां लंघंदा आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त केरु ठाहींदो? इन शहर जो को धनी साईं आहे? टोटल 2 नंबर कमु थियल आहे, 2 नंबर सीरूं हिते लॻियल आहिनि। परेशान है, रोड ख़राब है, माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। गवर्नमेंट का एक्शन कोन थी खणे, न को टंडो मोहम्मद खान वारा MP MNA केरु एक्शन नथो खणे। गटर खुलिया पिया आहिनि, हर शइ रोज़ानी हादसा पिया थियनि। पब्लिक हेल्थ जूं जेके बि स्कीमूं हलनि पियूं मुकमल तौर ते करप्शन जे